नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ठठे में ख़बर ॾींदा हलूं त पॉपुलेशन खाते ठठे जे नंढनि मुलाज़मन सां डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसर ठठे जूं ज़ियादतियूं वधी वयूं आहिनि। मुलाज़मन पारां ऑफिस जी तालाबंदी करे ॿाहनि ते कारियूं पटी ॿधी सरापा एहतजाज बणिजी सांस थींदड़ नाइंसाफ़ियुनि जो अज़ालो करे डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसरनि ठठो खे फौरी तौर हटाइण जो मुतालबो करे छॾियो। हिन सिलसिले में डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन डिपार्टमेंट ऑफिस ठठो मकली जे केतिरनि ई मुलाज़मन पारां मकली वारी ऑफिस जी तालाबंदी करे ॿाहनि ते कारियूं पटी ॿधी डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसर ठठो इरफान अकबर जोखियो पारां नंढनि मुलाज़मन सां अडंगो रवैयो इख्तियार करे संदुसि जाइज़ मसला हल न करण खिलाफ़ एहतजाज मुज़ाहिरो करे डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिस मकली आॾो महताब हुसैन कुरैशी, अल्ताफ़ हुसैन जोखियो, जमाल खान जावरी, मोहम्मद खान जाखरो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में कंदे चयो त जॾहिं खां पॉपुलेशन खाते ठठे जो डिस्ट्रिक्ट ऑफिसर इरफान अकबर जोखियो आयो आहे, हिन नंढनि मुलाज़मन जो जीअण जंजाल बणाए छॾियो। जेको मुलाज़मन जा मसला बि हल करण लाइ तैयार न आहे, एतिरे क़दर जो मुलाज़मन जी जीपी फंड जा फार्म बि सही करण बजाए संदुसि रूबरू फाड़े नाज़बानी ॿोली इस्तेमाल करे आहे, जेको अमल बर्दाश्त खां ॿाहिरि। हिन इल्ज़ाम हणंदे चयो त मुज़ाकरा पॉपुलेशन खाते जे ऑफिसर 1 साल अंदरि वॾी करप्शन करे इदारे खे कंगाल बणाइण सां गॾु का बि गॾिजाणी नाहे सदाई, जेको इदारे खे पंहिंजी जागीर सम्झी नंढनि मुलाज़मन जी किरदार कशी करे रहियो। हिन वज़ीर आला सिंध पॉपुलेशन खाते जे सूबाई वज़ीर सां गॾु सेक्रेटरी पॉपुलेशन CIP जे चेयरमैन समेत ॿिनि वसवारनि खां मुतालबो कयो त साणस इंसाफ़ करे खेनि डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसर ठठे जे ज़ियातियुनि मां निजात ॾियारे खे ज़िले ठठे मां बदिली करे संदुसि कयल करप्शन जी जांच करे खेनि ईमानदार डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसर ॾिनो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।